इब्राहिम अलैहिस्सलाम नबी हो 70,000 उनजे औलाद मां नबी आया घणा नबी वगाला ही कोन था घणा नबी इब्राहिम सलाम जे औलाद मां 70,000 नबी आया के माण्हू जो हिकिड़ो पुट मौलवी हुजे त माण्हू वॾो कंद कंदो आहे कंहिंजो पुट डॉक्टर हुजे त वॾो कंद मथे करे छॾंदो आहे कंहिंजो पुट हिकिड़ो इंजीनियर हुजे जे नबीअ जा 70,000 बच्चा नबी हुजनि वो केॾे शान वारो हूंदो वो इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजो पुट इस्माइल अलैहिस्सलाम मक्के शरीफ वटि छॾे वियो या वाक़ियो मां ॿुधो आहे नंढड़ो ॿार इस्माइल अलैहिस्सलाम हो घरवारी पंहिंजीअ खे उते छॾी हाजरा खे हाणे बैतुल्ला शरीफ वटि उते छॾे वियो को ज़मानो गुज़री वियो के 30 सालनि खां पोइ घणा साल थोरो आवाज़ वधा पुट 30 सालनि खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम वॾपण में घोड़े मथां चढ़ियो आहे मक्के शरीफ पंहिंजे पुट इस्माइल जे घर आयो आहे दरवाज़ो ठुकाईं ॿुधे तवजा सां दरवाज़ो ठुकाईं घरवारी इस्माइल नबीअ जी घरवारी आहे दरवाज़ो खोले कोन सुञातई मुंहिंजो सहुरो आहे पुछई केरई बाबा तूं कंहिंसां कमां तुंहिंजो मुड़ुस किथां ते मुड़ुस मुंहिंजो शिकार ते वियो आहे उते बीह करे साईं फरमायो अम्मा भला ॾे ख़बर तुंहिंजे घर जो हाल कहिड़ो आहे माईअ जे वाता निकितो नबीअ जी घरवारी जीजा हुई चवण लॻी मिड़ी गुज़र पियो हले कॾहिं खाऊं कॾहिं कोन अखर केड़ा हुआ ना शुक्री वारा मिड़ी कदे इस्माइल अलैहिस्सलाम शिकार करे अचे कदे खाऊं कदे कोन खाऊं मिड़ी पियो टाइम पास थिए और मुंजा अता जेडी मलिया गाल इब्राहिम अलैहिस्सलाम बुधी बुध जा तवज्जा सा और नबी ऐं कुरान जी गाल पे बुधाया सब इब्राहिम अलैहिस्सलाम उन माईया के फरमायो तो जो मुर्श जदी अचे ना इस्माइल उनखे चई छॾजां हिकिड़ो पोड़ो आयो तो सां मिलण ला ऐं ओ पारा पो ॾेई वियो आहे त घर जी चांठ बदली करे छॾ क्या समझो पिया अलाह न घर जी चौखट बदली करे छॾ चई हली वियो साईं महीने जो बंद करे आयो शाम जे मुल्क मां मक्के शरीफ ओड़ो पे हो सगो वियालियो पुट सां कोन मिलियो हली वियो जॾहिं इस्माइल अलैहिस्सलाम आयो त घोड़े जा खुर लॻल ॾिठई दर ते त घरवारीअ खां पुछई भला ॾे ख़बर केरु आयो हो अॼु हिकिड़ो पोड़ो हो 100 साल खां उमिरि वॾी हुई अची दरवाजे ते तो जी पुछा कई मुंहिंजो बाबा मुंहिंजो मुड़ुस वियो आहे शिकार ते चई पोछा चई तो मानीअ जी सलाह चई मूं सलाह कोन हई अल्लाह जे केर मुड़ुस हो पर एतिरो चई वियो त मुंहिंजा सलाम इस्माइल खे चइजां ऐं चइजां घर जी चौखट बदली करे छॾ वारी ॻाल्हियूं वणनि पियूं हा सभिनी जे कम जूं सब धीअ पुट वारा आहियूं ॿुधो ऐं अमल करियो उन ते साईं जेॾी महिल अखर ॿुधा न ॿुध जा तवज्जा सां इस्माइल अलैहिस्सलाम खे जेॾी महिल पारा पो मिलियो न त सुञातई अॻियां नबी हो त 100 साल वारो पोड़ो जेकी आयो वो मुंहिंजो पे आहे उते बीठे पैर घर अंतर कोन घड़ियो बीठे पैर ज़ाल खे चई तोखे 3 तलाक